بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين الطاهرين واللعنة الدائمة على أعدائنا اليوم إلى قيام يوم الدين. أما بعد، فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم: الصدقة على وجهها واصطناع المعروف وبر الوالدين وصلة الرحم تحول الشقاء سعادة وتزيد في العمر واتقى مسارع السوء. नाज़रीन इकराम, सलाम अलैकुम या अली मदद। असांजो मौज़ू सिला रहमी, जंहिंजे चौथी नशस्त में सिला रहमी जे फ़ाइदनि खे असां बयानु कयो होसीं। फ़ाइदो नंबर 3 बयानु कयो होसीं। अॼु असां चंद इजमालन फ़ाइदा बयानु कंदासीं सिला रहमी जा, त इंसान पंहिंजे अज़ीज़नि अकारबनि रिश्तेदारनि सां चङाई करे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा हासिल करे सघे थो हिन दुनिया में ऐं आख़िरत में। हर इंसान जेको बि आहे हिन दुनिया में आयो आहे, उनजी कोशिशि आहे त उहो वॾी हयाती हासिल करे, वॾी ज़िंदगी माणे। पोइ उनजे लाइ उहे अद्वियात इस्तेमालु थो करे, अगरि बीमार थी थो पए त दवाऊं हासिल थो करे। अहिड़े तरीक़े सां को बि अहिड़ो इंसान तव्हांखे न मिलंदो जेको जल्दी मरण वारो हुजे, यानी तमन्ना रखे त मां जल्दी मरी वञा। इन ज़िमननि सिला रहमी उहो अमल आहे जंहिंजे करण सां इंसान जी ज़िंदगी वधी वेंदी आहे, ऐं उन सां गॾोगॾु सिला रहमी उहो अमल आहे जो इंसान पंहिंजे रिश्तेदारनि ऐं अज़ीज़नि अकारिबनि सां चङाई करे पंहिंजनि वॾियुनि वॾियुनि मुसीबतनि ऐं हादिसनि खे पाण तां टारे छॾे थो। सिला रहमी उहो अमल आहे जंहिंजे करण सां इंसान जी जेका बदबख़्ती हूंदी आहे उहा नेक बख़्ती में ऐं ख़ुशबख़्ती में तब्दील थी वेंदी आहे। इन जे हवाले सां नहजुल फ़साहत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ही हिकु हदीस वारिद थी आहे, तव्हांजे अॻियां बयानु था कयूं, जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था: असदक़तो अला वजहिहा, हिकु सदक़ो जेको सही नमूने सां ॾिनो वञे, वस्तनाउल मारूफ़, ऐं नेकी जा जेके कम आहिनि यानी नेकी जी हिदायत करणु, वबिरुल वालिदैन, ऐं वालिदैन सां चङाई करणु, वसिलत रहम, ऐं पंहिंजे अज़ीज़ अकारिबनि सां चङाई करणु। इहे छा कंदा आहिनि? तो हब्बिलु शिका सादतन, बदबख़्ती जेका इंसान जी हूंदी आहे, जितां बि वेंदो आहे उहो ख़ाली मोटी ईंदो आहे, उनखे को बि फ़ाइदो किथां कोन मिलंदो आहे। पाण करीम फरमाइनि था, अगरि इहो इंसान इहे कम कंदो त तो हब्बिलु शिका सादतन, इन जी जेका बदबख़्ती हूंदी उहा नेक बख़्ती में तब्दील थी वेंदी। ऐं पाण करीम फरमाइनि था, व तज़ीदो फिल उम्र, ऐं उन इंसान जी ज़िंदगी जेका आहे वधी वेंदी। जेको बि इंसान सिला रहमी कंदो उनजी उमिरि में इज़ाफ़ो थींदो। वत्तक़ा मसारे असू, ऐं जेतिरे क़दुरु बि ख़तरनाक ऐं बुरा हादसा हूंदा, बुरियूं हिन जे मथां वारिद थियण वारियूं हूंदियूं, उहे टरी वेंदियूं। अज़ीज़ान मन, सिला रहमी उहो अमल आहे जंहिंसां इंसान वॾा वॾा मनफ़ा हासिल करे सघे थो, हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। इंशाअल्लाहुल अलीयुल अज़ीज़ अॻे क़िस्त में असां सिला रहमी जा वधीक ॿिया जेके फ़ाइदा आहिनि उहे बयानु कंदासीं। अॼु असांजी नशिस्त हिते पहुचाइण ते पहुती। वस्सलामु अलैकुम।